وعلى سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين سرار شریف پڑھو بلند آواز اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه أجمعين मेरा मुहतरम अजीज दोस्तों बुजुर्गों महरम मादां दी खिदमत में कलाम मुकद्दस माज़ क्रिया तिलावत किया अज जो ये जलसो प्रोग्राम बरादर मोहतरम हाफिज़ अब्दुल हमीद साहब नूरियो या बरादरान सवनी जे मेहनत खुश असां मदरसे जे तरफां सालियानो जलसो सीरत खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में दुआए तो अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु अमन वालो तवां सां सभिनी खे कुरान शरीफ जे ॿुधण सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बुनी अलैहिस्सलाम अला खम्सिन साईं जन फरमायो इस्लाम जो बुनियाद पंजन शयुनि ते पहिरें नंबर ते इस्लाम जो रुकन इस्लाम जो बुनियाद वो है कलमो। जो इंसान कलमो पढ़ियो वो इस्लाम के दायरे में दाखिल थी वियो। हाणे उन कलमे पढ़ण वारे खे मुसलमान सॾींदा उन कलमे पढ़ण वारे खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती सॾींदा। पर जंहिं इंसान कलमो न पढ़ियो
वो इस्लाम जे दायरे खां ख़ारिज वो इस्लाम में दाखिल कोने हाणे उनखे मुसलमान कोन सॾींदासीं हुनखे हुज़ूर जो उम्मती कोन सॾींदासीं छो त हुन कलमो कोन कलमे न पढ़ण जे करे वो इस्लाम जे दायरे खां ख़ारिज उनखे या यहूदी सॾींदासीं या हिंदू सॾींदासीं या नसारो सॾींदासीं या भील सॾींदासीं या बागड़ी सॾींदासीं छाजे करे जो न कलमो न पढ़ियो कलमे न पढ़ण जे करे इस्लाम जे दायरे में कोन आयो इस्लाम जे दायरे खां ॿाहिरि हुजण जे करे पोइ इन्हनि मां कंहिं हिकिड़ी जमात में हूंदो या यहूदी या नसारो या भील या बागड़ी या हिंदू अजीज दोस्तों तेरे नंबर दे माता के मुबारक धोरिया जो रब तां के सोने हुजूर जे मथा कलमे पढ़ण जी सादत नसीब कण फरमाई जो कलमो पढ़ियो से असां तव्हां हुजूर जा उम्मती बणजी पिया मुसलमान क़यामत जे ॾींहुं कलमे जे करे अल्लाह ज़रूर असांखे जन्नत में मोकिलींदो पर जंहिं कलमो न पढ़ियो आहे न उन जो जन्नत में वञण जो तसव्वुर ई कोन्हे छो त वो मुसलमान अजीज दोस्तों न कलमे पढ़ण खां बाद में ॿियो रुकन इस्लाम जो ओ ॿियो रुकन इस्लाम जो आहे नमाज़ हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाईंदा मुंहिंजे मथां कलमो पढ़ियो कलमे पढ़ण वारो मर्द आहे त उन ते बि नमाज़ फर्ज़ कलमे पढ़ण वारी औरत जो उन ते बि नमाज़ फर्ज़ कलमे पढ़ण वारो अमीर आहे उन ते बि नमाज़ फर्ज़ कलमे पढ़ण वारो गरीब मिस्कीन जो कलमे खां पोइ उन ते बि नमाज़ फर्ज़ कलमे पढ़ण वारो पोड़ो आहे जो उन ते बि नमाज़ फर्ज़ कलमे पढ़ण वारो नौजवान जो उन ते बि नमाज़ फर्ज़ जंहिं कलमो पढ़ियो नमाज़ हाणे उन जे लाइ कलमे खां पोइ नमाज़ न पढ़ण जो उन जे लाइ को रस्तो कोन्हे जो न पढ़े कंहिं जाइ ते हुन जे लाइ गुंजाइश हुजे कलमे खां पोइ नमाज़ न पढ़े उन खां पोइ मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों नमाज़ जी अहमियत तव्हां इन ॻाल्हि मां सम्झो जेकॾहिं ज़कात जो रब हुकुम करण फरमायो तॾहिं बि जिब्राईल खणी आयो हुज़ूर खे जी फर्श ते ॿुधायो त मालदार जे मथां माल जी ज़कात फर्ज़ आहे जेकॾहिं रोज़नि जो अल्लाह हुकुम करण फरमायो तॾहिं बि जिब्राईल रब जे तरफ़ां हुकुम खणी आयो हुज़ूर अलैहिस्सलाम खे जी ॿुधायो त कलमे पढ़ण वारनि ते रमज़ान जे महीने में रोज़ा फर्ज़ आहिनि
अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं हज जो अल्लाह हुकुम करण फरमायो त उन जो बि जिब्राईल मथां खणी आयो हुज़ूर अलैहिस्सलाम ते पहुचायो त जेको मालदार ज़िंदगी न माण्हू ते हिकिड़ो दफ़ो हज फर्ज़ पर निमाज़ जी अहमियत तव्हां इन ॻाल्हि मां सम्झो उहा निमाज़ जेका आहे अल्लाह जिब्राईल जे हथां हुज़ूर ॾिजो कोन मोकिली रब तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलाम खे उन मेराज वारी रोद रब पाण ॾे घुराए उते रूबरू रब हुज़ूर सोने के पानी ज़ियारत भी नसीब कण फरमाई ऐं एतिरो वेझो वेही रब हुज़ूर के पानी ज़ियारत नसीब कण फरमाई जंहिंजो क़ुरान में ज़िक्र थो अचे अल्लाह फरमाए तो फ़कान काब कौसैन औ अदना अल्लाह फरमाए तो एनो रब हुज़ूर के वेझो वेहण फरमायो जो बिन कमाननि जो फ़ासिलो पोइ उलमा उन जी माना लिखंदा या त जेको आहे ॿिनि कमाननि जो फ़ासिलो हीअं उन कमाननि जो ॿिन्ही जो पाण में चोबूं मिलाइजनि या वरी ॿिनि कमाननि जो फ़ासिलो जो हुन ॿिन्ही कमाननि जी पाण में पुठी मिलाइजे पर रब तबारक व तआला तो फरमाए जो इन ॿिनि कमाननि जे फ़ासिले खां अदना क़ुरान तो फरमाए त इन खां बि अञा वेझो यारे रब हुज़ूर के पानी ज़ियारत नसीब करण फरमाए जेकॾहिं हीअ माना वठूं फ़ासिलो कुझु आहे एॾो हुज़ूर अलैहिस्सलाम जी रब सां मुलाक़ात थी गुफ्तगू थी उन खां बाद में जन हुज़ूर अलैहिस्सलाम रब खां मोकिलाए वापसि में आया तव्हां इन ॻाल्हि मां सम्झो जेको वञण वारो आहे बि केॾी वॾी हस्ती रहमतुल आलमीन ख़ातमुन नबीन जंहिंसां मुलाक़ात जो बि रब्बुल आलमीन सारी काइनात जो रब मालिक इदा अंदाज़ो लॻायो त जेको वञण वारो माण्हू उन जो बि वॾो केॾो एज़ाज़ आहे जेतिरो माण्हू वॾो हूंदो आहे जो उनखे तोहफ़ो बि एॾो वॾो ॾिबो जो रब जे तरफ़ां हुज़ूर अलैहिस्सलाम खे आख़िर में मोकिलाइण वारे टाइम ते जेको रब हुज़ूर खे तोहफ़ो अता करण फरमायो आहे जो तोहफ़ो रब हुज़ूर खे कहिड़ो अता करण फरमायो वठण वारो वो केतिरो वॾो ॾियण वारो केतिरो वॾो तोहफ़ो बि त ओतिरो वॾो हूंदो न एॾी वॾी अहमियत वारो हूंदो न जेकर रब हुज़ूर जे उम्मत जे लाइ इन खां वधीक जेकॾहिं का ॿी शइ हुजे अल्लाह हुज़ूर खे उहो तोहफ़ो ॾिए हुज़ूर अलैहिस्सलाम खे जेको अल्लाह तोहफ़ो अता करण फरमायो आहे जो आहिनि 50 निमाज़ूं हुज़ूर अलैहिस्सलाम 5 रब खां वसूल कयूं ॾाढा ख़ुशि थिया रब मुझे मताऊं एडो एहसान करण फरमायो एडी वडी मेहरबानी करण फरमाई जो अल्लाह मुझी उम्मत जिना 50 नमाज़ूं अता करण फरमायो बा मोहम्मद नी उम्मत रात नी रब दी इबादत में हिकड़ी नमाज़ पढ़ी बस कंदा वरी बी नमाज़ जो टाइम थींदो वरी रब जे ॻाईंदा वरी रब जो हमद तस्वीर बनदा वरी रब जी ज़ात के सजदो कंदा वरी उहा पढ़ी बस कंदा
कंदा वरी बीजो टाइम होरी रब जे हुजूर अलैहिस्सलाम द पंजा नमाज़ों ठी जो हुजूर ॾाढा ख़ुशि पिया मुंहिंजी उम्मत जे लाइ पंजा नमाज़ वापसी में जॾहिं हुजूर अलैहिस्सलाम अचन पिया त मुलाकात जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम रस्ते ते बीठो साईं जन जे इंतज़ार में त रब जो हुजूर खे घुरायो आ मोटी जे हाल वाल वठां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो इन जे करे रस्ते ते इंतज़ार में वेठो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम भी रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा रब तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के जवाब ॾिनो तू न ॾिसी सघंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब के वरी वरी अर्ज़ कयो रब फरमायो चङो मूसा पहिरियां हिन जबल ॾिनर मां रब पंहिंजी तजल्ली थो छॾियां जेकर तूं उहा बर्दाश्त करे त मूंखे तूं ॾिसी सघंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उन जबल ते निहारियो रब तबारक व तआला पंहिंजी उन जबल ते तजल्ली छॾी उन तजल्ली छॾण जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो बर्दाश्त करे न सघियो क़ुरान तो फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो बेहोश बणजी वियो उहा तजल्ली बर्दाश्त करे न सघियो जंहिंजे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम रस्ते ते वेठो रब जो मां त दीदार करे कोन सघियो आहियां पर हुजूर सुणो अॼु वञे थो रब सां मुलाक़ात जे लाइ हुजूर अलैहिस्सलाम खे जॾहिं रब पंहिंजो दीदार कराईंदो वरी जॾहिं हज़रत हुजूर अलैहिस्सलाम मोटी ईंदो भला मां रब जो दीदार त करे न सघियो आहियां पर उन सोणे जो दीदार कयां जेको रब जो दीदार कयूं पिए थो भला उन जो त सिधो तरफ के ॾिसी कोन मोटी आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुजूर की ज़ियारत कई ऐं अहवाल वरतो साईं जो ख़बर के तोहफे में छा मिलियो हुजूर अलैहिस्सलाम फरमायो पंजा हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो पंजाब कोन छाजे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुजूर जी खिदमत में अर्ज़ कयो अॻियनि नबियनि जी उम्मत ते ॿ नमाज़ूं हुयूं हिकिड़ी सुबुह वारी नमाज़ ॿी असर वारी नमाज़ उन्हनि अॻियनि नबियनि जी उम्मत ॿ नमाज़ूं बि उहे कोन पढ़ंदा तंहिंजे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो साईं इहे पंजा नमाज़ूं काथे पढ़ंदा रब जी खिदमत में वञो कुझु अर्ज़ करे घटि कराइजो हेकर हुजूर मोटी वियो रब सां मुलाक़ात करण पंजनि नमाज़ुनि जी माफ़ी मिली वरी मोटी आयो वरी उन खां बाद में वरी वापसि वियो हर चक्कर में जो पंजनि नमाज़ुनि जी माफ़ी पई मिले बाक़ी वञी जेको आहे 5 बजूं 5 तालुनि नमाज़ुनि जी माफ़ी मिली वई हाणे बाक़ी वञी 5 बजूं हुजूर अलैहिस्सलाम के रब फरमायो मुंहिंजा सुहिणा नबी मुंहिंजा मिठा नबी मां रब तबारक व तआला तुंहिंजी उम्मत जी 50 नमाज़ूं लिखी शयूं मां रब लिखंदो आहियां दराईंदो कोन आहियां हाणे तुंहिंजी उम्मत जे लाइ रिआयतूं पढ़ंदा तुंहिंजा उम्मती मां रब जूं 5 नमाज़ूं पर उन्हनि 5 जे एवज़ में मां 50 नमाज़ जो सवाब अता करणु फरमाईंदो मां घणो पढ़ूं घणियूं 5
पर असा मुसलमान जो 5 नमाज़ों भी कोन था पढ़ा। अज मुसलमान कलमे पढ़ण वारे खां पुछो देख मरहबा नमाज़ पढ़ंदो आहीं त को मुसलमान तो चए त जुमे जी को मुसलमान कलमे पढ़ण वारो तो चए त ईद जी को मुसलमान कलमे पढ़ण वारो जो ईद जी नमाज़ बारे में भी कोन थो पढ़े। पाड़े में जेकॾहिं फोतगी थी वई आहे जनाज़ो खणी आयो वो अची जनाज़े में बीठो आहे पर उन जनाज़े में बीहण खां बाद में भी मयत जे लाइ उहा बख़्शिश जी दुआ पढ़ण ॾांहुं कोन थी अचेसि। बुंड जो बुंड बीठो आहे कंहिंजो अबो फो थी वियो पुट जनाज़े में बीठो आहे पर उन पुट खे मग़फ़िरत वारी जनाज़े जी दुआ पढ़ण ॾांहुं कोन थी अचे जो आहे मग़फ़िरत वारी दुआ पढ़ी पंहिंजे अम्बे के सवाब इहो आहे मुसलमान। नमाज 5 वक्त फर्ज आहे कि न 8 ॾींहं जेकॾहिं नमाज सिर्फ़ जुमे जी त पोइ खाधो पीतो 8 ॾींहं जुमे वारे ॾींहुं। अजीज दोस्तो जेकॾहिं नमाज सिर्फ़ जुमे जी आहे त पोइ खाधो बि 8 ॾींहं जुमे वारे ॾींहं ते पोइ पाणी बि 8 ॾींहं जुमे वारे ॾींहं ते पोइ हवा ख़िदमतूं जेके रब तो ॼणा पैदा करण फरमायूं जो इहो बि 8 ॾींहं ते छाजे करे जो रब तबारक व तआला इंसान ज़ात खे पैदा ई पंहिंजी जो इबादत जे लाइ करण फरमायो आहे जो इंसान जे पैदाश जो मक़सद रब जी इबादत आहे। ॿियूं सारियूं शयूं जेके बि अल्लाह पैदा करण फरमायो आहे उहे सभु जो सभु अल्लाह जो इंसान ज़ात जी ख़िदमत जे लाइ अल्लाह जेकॾहिं इंसान ज़ात खे पैदा करण फरमायो आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ रब तो फरमाए त मां पंहिंजी इबादत जे लाइ तू अल्लाह जो नेमतूं सब इस्तेमाल करी रोज़ाने सुबह मंझंदि शाम पानी खीर गोश्त मच्छू फ्रूट सब्जियों रोज़ाने नमाज काए नी नमाज अजीज दोस्तो नमाज नालो रब वट हाज़री नमाज जो नालो छा आहे अल्लाह वट हाज़री। मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं तव्हांखे सरकारी नौकरी मिली आहे मास्टर थियो क्लार्क थियो पट्टे वालो थियो चौकीदार थियो उन जी जॾहिं या ड्यूटी आहे उनखे नौकरी मिली आहे ऐं उनखे पघार मिले थी त उहो पंहिंजे ड्यूटी जे लाइ रोज़ाने हाज़री भराइण वेंदो आहे न बाबा पघार बंदि थी साहब कावड़जी पवंदी सुबह सां भॼंदो ऑफिस जो तालो खोलींदो ॿुहारी ॾींदो बाबा नौकरी आहे न हाणे मां तोखां पुछां थो जेकॾहिं तोखे नौकरी जे करे पंहिंजी हाज़री खे लाज़िमी थो बणाई मतां मुंहिंजी पघार बंदि थी वञे पोइ नमाज़ जो जॾहिं नालो आहे रब जी हाज़री पोइ तूं पंहिंजे रब वटि जंहिंजो रिज़्क़ खाई राति ॾींहुं रब तबारक व तआला जो रिज़्क़ खाई ज़मीन उनजी पाणी उनजो हवा उनजी पैदा उन कई तंदुरुस्ती अखियूं उज़वा खाधा पीता सभु रब जा खाई ऐं वरी पोइ रब वटि तूं हाज़री न कराई तोखे यो खाइण पीअण हलाल आहे जंहिं मक़सद जे लाइ रब तोखे खाराए थो उहो आहे नमाज़ अल्लाह वटि हाज़री चवंदा कोन आहियो करा करा त बाबा ड्यूटी कोन थो करी बाबा बस मिड़ी लेन पोइ चवंदा आहियूं बाबा इहा त हलाल कोन अथई
रोटी करी को न पगार अजीज दोस्तों असा मुसलमान कलमे पढ़ने वाला नमाज का असां ता शुक्र कयूं अल्लाह ता असांजे लागे दी आसानी कण फरमाई अॻियन नबियन जी उम्मत जे लाइ हुयूं त पर उहे बि वञी अल्लाह जे घर में जेसी ताईं न पढ़े तेसी ताईं उहा नमाज़ क़बूल कान्हे को असां तव्हांजे लाइ अल्लाह सॼो मुल्क पाक ज़मीन पाक करे छॾी जेकॾहिं बनीअ ते बीठो आहे नमाज़ जो टाइम थी वियो उते ई झुकी पियो मसलो विछा पर मसलो कोन थई ज़मीन तुंहिंजे लाइ पाक करे ज़मीन ते सजदो ॾे रब फरमाए तो तुंहिंजी नमाज़ कबूल अॻियन जे लाइ ईअं न हुयो भली डुकी 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 अल्लाह जे घर में इबादत खाने में अचे पढ़े ठीक न वई अॻियन नबियन जे नमाज़ जे लाइ आज़ान कोन हुई आज़ान रब हुजूर जी उम्मत के नसीब कई आ उन्हनि खे सॼो अल्लाहु अकबर आज़ान अचे थी मस्जिद ठही पई आ लाउड ते आज़ान सॼे तुंहिंजे ॻोठ में आवाज़ फिरी आयो आज़ान जो हिन हमरा ते असर ई कोन जूं ई कोन चुरी थे आज़ान जो आई छो आई अल्लाह अकबर जो सद हया अल सलात छाए आज़ान किंजे लाइ ईंदी आहे जानवरनि जे लाइ गॾनि घोड़नि जे लाइ सदा उन्हनि खे किन इंसाननि खे इन जे करे मां नमाज़ जी अहमियत मां समझू हुजूर खे घुराए ते रूबरू नमाज़ वारो तोहफ़ो घणो फरमायो वरी इन मंझां नमाज़ जी अहमियत समझू त हुजूर अलैहिस्सलाम ता फरमाइनि जॾहिं तव्हांजो 7 सालनि जो वार थिए संगन फरमाईंदा हिनखे हाणे नमाज़ सेखारियोसि नमाज़ ते उथी अचोसि छो त नमाज़ जी वॾी अहमियत हालांकि नंढड़ो मारड़ो आहे 7 सालनि वारे खे न रुको जी ख़बर आहे न सजदे जी ख़बर आहे न अतयात जी ख़बर आहे पर हुजूर फरमायो तव्हां हिनखे होरियां नमाज़ सेखारणु शुरू कयोसि वरी जॾहिं 3 सालनि जो मारड़ो थिए हुजूर फरमायो हाणे सख़्ती कयोसि नमाज़ ते जेको आहे पाबंद कयोसि कन मरोड़ी कयोसि छाजे करे जो नमाज़ तमामु वॾी अहमियत वारी शइ आहे हुजूर अलैहिस्सलाम फरमाईंदा जीअं इहो ॿारड़ो वॾो थींदो वञे नमाज़ जो मुतक़ी पाबंद ऐं परहेज़गार रब जे हुकुम जो फर्मा बरदार थींदो केॾी नमाज़ पर अजीज दोस्तों असा मुसलमान नमाज का पढ़े आज़ान अचे थी दुकान खुलिया पिया बाज़ार खुली पई आहे नमाज एडी वडी अहमियत वारी हुजूर अलैहिस्सलाम दा फरमान रिवायत तो करे हजरत अबू ज़र गफारी रज़ी अल्लाह तआला तो फरमाए मां हिकड़े डी हुजूर अलैहिस्सलाम सा कदीं सफर में वञा पियो साईं दा फरमान हुजूर अलैहिस्सलाम हिकड़े वण जे लिए ठो बीठा हुजूर अलैहिस्सलाम जो वण जे अंदर हिकड़ी सुकल टारी हुई साईं जन उन सुकल टारी वण जी के वठी करे लोडो ॼण फरमायो हुन वण सुकल टारीअ जा पन सभु गिरी पिया हुजूर अलैहिस्सलाम उन सहाबी खे ना फरमाइनि अबू ज़र ॾे ख़बर हिन जा पन मां लोॾा हेठि किरी पिया तो या ॻाल्हि सम्झी सहाबी अर्ज़ करे तो साईं न मां त कोन सम्झी हुजूर अलैहिस्सलाम सहाबी खे ना फरमाइनि मां हिन खे लोॾो इन जे करे ॾिनो तोखे सम्झाइण जे लाइ जेको मां
जो उम्मती सईं दा फरमान 5 वक्त नमाज तो पढ़े रब जी इबादत तो करे अल्लाह उन जे नमाज पढ़ण जे करे उन जा गुनाह रब इए माफ कर फरमाईंदो जिए न सुकल टाड़ीअ जा पन हेठ सब किरी पिया नमाज पढ़ण जे करे अल्लाह उन जे गुनाह रब जो इए माफ कर फरमाईंदो नमाज सां गुनाह विया सुबह जी नमाज पढ़ी वरी ज़ोहर ते आयो विच में सन्ना सका गुनाह नमाज जे करे विया वरी असर नमाज ते आयो वरी सन्नो सको गुनाह थियो वरी नमाज पढ़ी वरी विया वरी मगरिब ते आयो वरी इशा ते आयो पर अॼुकल्ह ॾिसूं था जीअं तव्हां सां जानवरनि जो रसो ॻोल्हे जनी आहियूं सुबुह जे टाइम ते जानवरनि जो रसो ॻोल्हियोसीं झंग में आगा गन किन किरो गाह खाई पाणी दाणी पी जानवर शाम जो घर मोटन वरी राति जो जी सुम्ही पिया इंसान भी सुबुह जो थो निकिरे फजर जी नमाज कोन पढ़ी सुबुह जो कुरान जो तिलावत ऐं दौर कोन कयईं जीअं जानवर जो रसो निकिरंदो आहे कलमे पाइण वारो मुस्लमान भी सुबुह जो उथियो आहे टोपी निराड़ ते पुतड़ो गुले ते ईअं उथियो वञो बाज़ार मां खाई पी किथों पकोड़ा केला समोसा वरी शाम जे टाइम ते वरी घर मोटी आयो जीअं जानवर बि फिरी गिरी जीअं राति जो घर सुम्ही पवंदा आहिनि में पढ़ण वारो मुसलमान भी सॼो ॾींहुं रुली पिनी वरी शाम जो मोटी वरी अची घर सुम्ही पियो न सुबुह जी नमाज़ पढ़ियईं न ॿिए पहिरीं जी नमाज़ पढ़ियईं न टे पहिरीं जी नमाज़ न असर मगरिब वारी नमाज़ न इशा वारी राति जी नमाज़ ईअं घुमी फिरी अची वरी सुम्ही पियो जीअं जानवर खाई पी अची सुम्ही पवंदा आहिनि मां तव्हां खां पुछां थो त इन इंसान नमाज़ न पढ़ण वारे बेनमाज़ी इंसान जानवर में को फर्क आए इंसान जानवर वो भी खाई पी जंग में सुम्ही घर में ही भी खाई पी सुम्ही पियो घर में इंसान जानवर में फर्क जॾहिं त अल्लाह तोखे पैदा ई पंहिंजी इबादत जे लाइ कयो अहिड़नि इंसाननि जे नाल कुरान में तो फरमायो अल्लाह कुरान में फरमायो इहो इंसान रब जी इबादत न करण वारो इहो बेनमाज़ी इंसान अल्लाह फरमाए थो इहो ईअं आहे जीअं झंग जो जानवर उहो भी खाए पी वो भी निंड करे वो भी दुनिया जे अंदर जेके ज़रूरतूं पंहिंजूं जूं इंसान भी उन वांगुरु खाए पी घुमी निंड करे अल्लाह फरमातो यो मिसल जानवरनि पर अञा अॻिते अल्लाह तो फरमाए बल हुम अज़ल कुरान तो फरमाए इहो रब जी इबादत न करण वारो इंसान इहो बेनमाज़ी इंसान अल्लाह फरमातो त इन इंसान खां इहो जानवर भी भलो हे इंसान रब जी इबादत न करण वारो जो जानवर खां भी गंदो बुछड़ो ऐं बदतरीन छाजे करे जो अल्लाह जिन जानवरनि खे पैदा कयो आहे उहे रब जा हुक्म जा भी फर्मा बरदार पर जेको मालिक उन्हनि खे ताते पाले थो जो जानवर पंहिंजे मालिक सां भी वफ़ादार ही पंहिंजे मालिक जो खाई पी इबादत न करे अल्लाह से कुरान में तो फरमाए त जेका भी मां दुनिया जे अंदर मखलूक पैदा कई आहे रब तो फरमाए उहे सभु मुंहिंजो ज़िक्र कंदा आहिनि सुबुह जो उथंदा आहिनि पखी परिंदा जीत जणिया कीड़ा मकोड़ा सुबुह जो सौर उथी सभु मखलूक अल्लाह जो ज़िक्र कंदी आहे पखी वाहिरनि में झिरकियूं कॿियूं हेड़ा गेड़ा पखी परिंदा सुबुह जो तव्हां उथंदो ईअं पखियुनि जो आवाज़ तव्हांखे ॿुधण में ईंदो पंहिंजी ॿोलीअ में रब जो ज़िक्र करे पोइ निकिरे
पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों उन्हें जाए ते जंहिं इंसान खे अल्लाह ख़ल्क़ कयो आहे पंहिंजी इबादत जे लाइ उहो वरी सुतो पोइ जेकर उथारबो उनखे साहब वडेरो रहीस फलाण तीर बाबा न रात देर ताईं साहब जागियो आहे सॾ निंड करे हाणे रात जो तहज्जुद पढ़ी जा सॼी रात छा पियो करे शराब या मोबाइल छोरा सॼी रात मोबाइल सुबह पखी परिंदा रब जो जिक्र कन जे इंसान खे अल्लाह पंहिंजी इबादत जे लाइ ख़ल्क़ कयो आहे सुतो इन इंसान जे लाइ कहिड़ो फ़ैसिलो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम ता फरमायन मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द कफ़र मुझे सोने हुजूर फरमायो जे ॼाणी वाणी नमाज छॾे इन एॾो गुनाह कयो ॼण हुजूर तो फरमाए ॼण इन गुफ़र एॾो वॾो ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां शिरक वॾे में वॾो गुनाह शिरक माना अल्लाह सां ॿिए खे भाईवार करण ॿिए जी पूजा करण ॿिए खे सजदो करण इहो शिरक वॾे खां वॾो गुनाह हो पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो शिरक खां बाद में जेकर ॿिए नंबर ते वॾे में वॾो गुनाह आहे त जो नमाज़ न पढ़ण कबीरो शैतान घणन सजदन जो इनकार कयो ॻाल्हायो न था घणन जो शैतान घणन सजदन जो इनकार कयो हिकिड़े सजदे जे इनकार करण जे करे हुनखे छा सॾींदा आहियूं मलऊं लानती शैतान जो नालो खणी छा चवंदा आहियूं शैतान लानती इनकार हिकिड़े सजदे जो हालांकि शैतान को ज़िना कोन थी चोरी कोन थी कूड़ कोन ॻाल्हायो ये समझो त ॼण गैर खां सजदे जो इनकार कई पर कई रब जे हुक्म जी नाफ़रमानी मुशरिक बि कोन हो मुझे यार झुकी पिया न शिरक बि कोन हो रिश्वत बि कोन खाधई व्याज बि कोन खाधई तव्हां था चओ ज़िना करण गुनाह चोरी करण गुनाह चओ था न इहो गुनाह व्याज खाइण गुनाह रिश्वत खाइण गुनाह कूड़ ॻाल्हाइण गुनाह पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इन्हनि सभिनी गुनाहनि खां वॾे में वॾो जेकर गुनाह आहे त नमाज़ न पढ़ण इन्हनि सभिनी खां अञा ज़िना के गुनाह समझी दो चोरी के गुनाह समझी दो नमाज के न तो समझी नमाज न पढ़ने के गुनाह न तो समझी यार के जगह जो बाबा नमाज छो न तो पढ़ी जवाब कहिड़ो ॾींदो आहे सही नमाज जे लाइ निभाग भला मानीअ जे लाइ मानीअ चई खा न मूंखे निभाग आहे मां कोन कयां मूंखे निभाग आहे मानीअ ते निभाग कोन्हे नमाज पढ़ण ते निभाग ॿियो कॾहिं कॾहिं वेठा हूंदा आहियूं न कचहरी में चाचा बाबा हल अज़ान या हल त हलऊं नमाज ते वो हमरा बानो केड़ो कंदो आ हे मुंहिंजा कपड़ा ठीक कोन बानो कंदो कपड़ा सही ना आहिनि
वरी जेकॾहिं सलाह कजे पाड़े में भत्ता दावत हल त भई गजा जे बीत मटाए जा कपड़ा मटाए जा दावत जे ला कपड़ा मटाण वने तो नमाज जे ला ये नथो जदी हाज़िर हलऊं ता पर बी कोट कमीज खराब मटाए वडा कपड़ा खराब माना पानी ना दावत ते कपड़ा मटाए बी अजीज दोस्तों हिकड़े सजदे जो शैतान इनकार कयो ओ लानती बन जियो आ ऐं जेको कलमे पढ़ण वारो मुसलमान जेको रोजाने 5 वक्त नमाज नथो पढ़े उन 5 वक्त नमाज न पढ़ण जे करे इहो कलमे पढ़ण वारो मुसलमान 70 सजदन जो रोजाने रब जो इनकार 70 सजदन जो इहो सुठो हुन हिकड़े जो इनकार कयो त ने ते लानत ही रोजाने 70 सजदन जो इनकार करे त इन ते रहमत हुजूर अलैहिस्सलाम फरमाइंदा क़यामत जो ॾींहुं थींदो सारा माण्हू जी जन मशर जे मैदान में गॾु थी बीह रहंदा हुजूर अलैहिस्सलाम फरमाइंदा बिन नमाज़नि जी क़दार रब उन्हनि मलाइकनि खे हुकुम कंदो दिननि खे परे कयो नमाज़नि खां ए पलीत दुनिया में भी चवंदो मुंहिंजो जिस्म ख़राब मुंहिंजा कपिड़ो ख़राब जेकॾहिं तव्हांजा ज़ोर भणींदोसि बाबा कपिड़ा मां थो तोखे ॾियां बाबा कोट ट्राल मां थो तोखे ॾियां त वरी ॿियो बहानो कंदो त साईं मुंहिंजो वट ई कोन्हे पक्का ई कान्हे लचे ई कोन थी अचे बुधाया चाहतो पक्का ही कोई क़यामत दी नमाज ना छो भी अल्लाह से कुरान में तो फरमाए वमताजुल यौम अय्युहल मुजरिमून परे कयो परे बिहारियो वो सैंजन फरमाइंदा उन्हनि बेनमाज़नि खे मलाइक पकड़े उनके गीले हुजूर अलैहिस्सलाम दा फरमान बेनमाज़नि खे फिरौन सां गॾु विहारियो वेंदो हामान सां गॾु विहारियो वेंदो उबई बिन खल्फ सां गॾु विहारियो वेंदो कारून सां गॾु विहारियो वेंदो जो बेनमाज़नि जी क़दार उन्हनि सां गॾु हूंदी पर जेको दुनिया जे अंदरि नमाज़ पढ़ण वारो हुजूर अलैहिस्सलाम फरमाइंदा मां पंहिंजे नमाज़ पढ़ण वारे उम्मती खे परे खां सुञाणंदोसि सहाबा जो साईं तव्हां कीअं उन्हनि खे सुञाणंदो साईं फरमाइंदा हिकिड़ो मालिक आहे हुनजा कुले घोड़ा ॿियो मालिक आहे हुनजा 5 कल्याण घोड़ो जीअं 5 कल्याण घोड़नि वारो मालिक पंहिंजे घोड़नि खे परे खां सुञाणंदो साईं फरमाइंदा मां पंहिंजी उम्मत खे परे खां सुञाणंदो उन्हनि जे वुज़ू जे करे उन्हनि जी नमाज़ पढ़ण जे करे साईं फरमाइंदा क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद जी उम्मत जा ईअं हथ पेर तव्हांखे चिमकंदे नज़र ईंदो साईं फरमाइंदा जीअं दुनिया में तव्हांखे चोलियूं जो चंड चिमकंदे नज़र ईंदो साईं फरमाइनि था मां उन्हनि खे सुञाणे हौज़ कौसर ते वठी ईंदोमान पंहिंजे नबूवत वारनि हथनि मुबारकनि सां उहे हौज़ कौसर जो पाणी माखीअ खां मिठो खीर खां वधीक अछो सितारनि जे तरह सोन जा गिलास प्याला साईं फरमाइनि था मां जंहिं पंहिंजे नमाज़ पढ़ण वारे उम्मती खे हिकु दफ़ो हथनि सां पाणी पियारींदोमांव वरी उनखे 50,000 साल ताईं उञ ई न लॻंदी अज़ीज़ दोस्तो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह 5 वक्त पाबंदी सां नमाज़ पढ़बी इंशाअल्लाह वाइदो कयो त मां दुआ करां मुंहिंजो टाइम पूरो थी 5 ई वक्त पाण पढ़ो पंहिंजे बच्चनि खे न्याणियुनि खे घर में औलाद खे सभिनी खे नमाज़ हिकिड़ो घर में जेकॾहिं बेनमाज़ी आहे न उन हिकिड़े घर जे भाती जे बेनमाज़ी हुजण जे करे 70 घरनि ते उन जी नहुसत किरंदी हिकिड़ो जेकॾहिं
पाड़ो ही सजो घर रही सजो बेनमाजी हुजे घर रही सजो न पढ़े बेनमाजी किसा क्या मंजे दी जो फिरौन सुठो आया खराब फिरौन जन्नती आया जहन्नमिया फिरौन जेकन जहन्नमिया तो बेनमाजी जो उन्हें सां गॾु हू भी जहन्नम में बेनमाजी भी उन्हें सां जहन्नम आयत पढ़ी अल्लाह से कुरान में तो फरमाया कि मुसला वात ज़कात वर्कउ मारा अल्लाह फरमा दो नमाज मुझे कायम कयो वकी मुसला नमाज कायम कयो बार बार अल्लाह कुरान में तो फरमाया नमाज कायम कयो नमाज कायम कयो नमाज कायम कयो माल दिनो अथव रब त माल जी ज़कात जो रजब जो महीनो हिन महीने में हुजूर के मेराज भी थियो नमाज भी हिन महीने में मिली मेराज भी हिन महीने में थियो ज़कात भी तकरीबन असांजा कलमे मुसलमान जेके ॿाहिरारी जा रजब में माल अथव त माल जी ज़कात ॾे माल के पाक कयो नमाज बदनी इबादत ज़कात माली इबादत वर्कउ माराकीन अल्लाह फरमाए तो रुकू कयो रुकू कंदड़न सां गॾु माना नमाज जमात सां पढ़ो पाबंदी सां पढ़ो इएं पंहिंजे मुंहं सां मजबूरी त ॿी ॻाल्हि आहे ठीकु आहे माण्हू घर आहे सफ़र में आहे हज़र में आहे किथे बि पर पढ़ो नमाज माफ़ कोन्हे कहिड़ी बि सूरत में माफ़ कोन्हे बीमारी में माफ़ कोन्हे सफ़र में माफ़ कोन्हे पाणी न आहे तब माफ़ कोन्हे जिहाद जो मौक़ो आहे जेकॾहिं जिहाद हले थो न जिहाद आहे काफ़रनि सां भला उन टाइम ते माफ़ी मिले न हुज़ूर फरमायो त हिकिड़ा मुंहिंजे पुठियों नमाज़ पढ़नि ॿिया वरी काफ़रनि सां मुक़ाबिलो कनि वरी उहे पढ़ी बस कनि त वरी पोइ हू अचनि अहिड़े मौक़े ते बि अल्लाह साईं नमाज़ माफ़ कोन कई आहे त पोइ मां तव्हां खां पुछां थो चङा भला तंदुरुस्त ठीकु ठाक घर वेठे दुकान वेठे बंगले ते घर में बाज़ार में होटल ते वेठे आज़ान आई नमाज़ न पढ़ूं अज़ीज़ दोस्तो इनखे नमाज़ जी माफ़ी कया मुझे दुआ है अल्लाह से तां सां सभिनी जे अचण वेहण ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए अल्हम्दुलिल्लाह असांजे दोस्तनि हफ़ीज़ अब्दुल हमीद वारनि अब्दुल रशीद वारा साईं कारी अब्दुल वाहिद साहब ये मदरसो क़ाइमु कयो आहे हिते बच्चनि जी तालीम ऐं इलाइक़े जे लाइ हिकिड़ो दीन जो मरकज़ जेके भी दोस्त इन मदरसे सां ताउन था कनि अल्लाह उन्हनि जे ताउन खे क़बूल फरमाए जिन दोस्तनि हिन अॼोके प्रोग्राम में ताउन कयो आहे अल्लाह उन्हनि जे सदके ख़ैरात खे अल्लाह से क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए अल्लाह से तव्हां असां सभिनी खे पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए गुनाहनि ते अल्लाह से तव्हां असांखे तौबा जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए आख़िर दावाना